RHC भिरा सिटी में मौजूद आहियूं जिथे वैक्सीनेटर जेके आहिनि उहे मुतालबे जी मंज़िल लाइ बुख हड़ताल ते वेठा आहिनि। अचो त इन हवाले सां इन्हनि खां पुछूं त इन्हनि जा कहिड़ा मुतालबात आहिनि। आम मुतालबो जेको आहे उहो आहे सर्विस स्ट्रक्चर जेको आहे असांजे वैक्सीनेटरनि जी या ही जेको आहे गवर्नमेंट मुलाज़िमनि जी ज़िंदगी आहे त असां उहो ई साॻियो 6हें स्केल में वैक्सीनेटर था गुज़ारनि, जंहिंजे करे असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त हीअ असांजो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उहो जल्द खां जल्द बहाल कयो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उहो बहाल कयो वञे ऐं टाइम स्केल महिरबानी करे ॾिनो वञे। महिरबानी करे असांखे पंहिंजो जेको आहे सो प्रमोशन जेको असांजो प्रमोशन ॾिनो वञे ऐं जेकॾहिं असांजो प्रमोशन न ॾिनो वियो त असां कश्मीर खां वठी ऐं कराचीअ ताईं जेको धरणो हणंदासीं। ही जेको एहतजाज आहे असांजो हक़ु आहे, असांखे हक़ु नथा ॾियनि। तक़रीबन साल थी वियो आहे, असांखे ॾटा ॾिना अथनि DG आहे ऐं PDAP आहे, सभई नचा अॼु था कयूं साईं कोन था कनि। ऐं असांखे साईं सची था ॿुधायूं, कसम कंदा त असांखे वॾो हया थो अचे, शर्म थो अचे। जेके हींअर ॾिसो हिते कई मायूं वीचारियूं पेट सां कचे मायूं आहिनि, 500 रुपया किरायो करे मोटी वियूं, ॿार मोटी विया। असांखे ख़ुदि शर्म हया थो अचे। इन्हनि जो चवणु आहे त असां वैक्सीनेशन जो मुकमल बाइकाट करे धरणे में वेठा आहियूं। असां सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त असांजो सर्विस स्ट्रक्चर ऐं टाइम स्केल ऐं जेके असांजा जाइज़ मुतालबात आहिनि उहे मञिया वञनि त जीअं असां मां बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरा टीम सां गॾु राणा राशिद अली, सिंध TV न्यूज़ भिरा सिटी।